कराची के चकरा ॻोठ में 14 सालन की न्याणी अगवा। निकाह जो इंकशाफ वारसन पारा केस दाख़िल करण बावजूद पुलिस को कदम न खयो। SS न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खास खेली मूजिब नवाब शाह में इलाज लाए कराची आयल 14 वरहनि की न्याणी सना धीअ यूसुफ जमाली चकरा ॻोठ में अगवा थी वई, जंहिंजो पंजाब में निकाह थियण जो इंकशाफ थियो है। वारसन हारून जमाली, मोहम्मद हुसैन जमाली और हनीफ जमाली गडाप नेशनल प्रेस क्लब पहुंची दाहींदे बुधायो त नवाब शाह का इलाज लाए जिन्हा अस्पताल कराची आयल हुआसीं और चकरा ॻोठ में किराए के घर में रिहाइश पज़ीर हुआसीं। 6 अगस्त सुबह जो 10 वगे न्याणी सना घर में सामान वठण लाए निकती त वापस न मोटी। हुननि चयो त कोरंगी ज़मान टाउन थाने ते नामालूम माण्हुनि मथां अगवा जो केस दाख़िल करायो। 11 अगस्त ते नारी जे पंहिंजे नंबर तां पंजाब में जाली निकाहनामो व्हाट्सअप कयो वियो। खेनि शक है त न्याणी खे अगवा कयो वियो है। हुननि आला इख्तियारनि खे अपील कई त मासूम न्याणी बाज़ियाब कराए ॾिनी वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।